ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जे 3 भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित खे उर्वशी जो राजा अरोरा जे साम्हूं अचण जी कथा ॿुधाइनि था, जंहिंमें राजा अरोरा उर्वशी खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थिए थो। तंहिं बाद उर्वशी राजा खे घणो ई सम्झाए थी, लेकिन राजा जे मन में हिकु बि ॻाल्हि न वेठी। तॾहिं उर्वशी राजा खे चयो त 1 साल खां पोइ आउं तो वटि हिकिड़ी राति रहण वास्ते ईंदसि। ठीकु ओड़े ई नमूने 1 साल खां पोइ उर्वशी अची राजा वटि हिकिड़ी राति रही। जॾहिं सुबुह जो वापसि वञण लॻी, तॾहिं राजा उन जा पेर पकड़े रोहण लॻो। तॾहिं उर्वशी चयो त आउं तोखे कुझु मंत्र ॿुधायां थी, जिन जो जाप करे तूं गंधर्वनि खे प्रसन्न करे यज्ञ करे गंधर्व थी वञ ऐं उते अची तूं मूं सां मिलंदे ऐं पोइ पाण आनंद सां रहंदासीं। पोइ राजा ठीकु ओड़े ई नमूने कयो ऐं वञी गंधर्व जो तन पाए उर्वशीअ सां गॾु आनंद सां जीवन गुज़ारण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 15 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा परूरा जे वंश जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा अरोरा खे उर्वशीअ मां 6 पुट जेके राजगद्दीअ जे वक़्त में पैदा थिया हुआ, तिन मां वॾे पुट जो नालो आयु हो। आयुअ जे वंश में जनू नाले अहिड़ो महात्मा थियो, जंहिं गंगा जीअ खे पंहिंजी अंचलीअ में खणी पीतो। जॾहिं देवताउनि घणी वेनती कई, तॾहिं जंग चीरे गंगा खे ॿाहिरि कढियो। उन ॾींहं खां गंगा जीअ जो नालो जानवी प्रसिद्ध थियो। ऐं राजा जैनुअ जे वंश में गाद नाले राजा वॾो प्रतापी ऐं महात्मा थियो, जंहिं जे घर सतूती नाले कन्या महासुंदर ऐं बुद्धिवान पैदा थी। गाद रखेश्वर खे रचक नाले रखेश्वर वञी चयो त तूं पंहिंजी धीउ मूं सां परणाए। गाद चयो त जेको 1000 शाम करण गोरा मूं खे आणे ॾींदो, तंहिंखे मां पंहिंजी धीउ ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी रचक ॾाढी महिनती करे 1000 शाम करण गोरा वरुण देवता वटां वठी आयो ऐं उहे सभई गोरा गाद खे ॾेई सतूतीअ सां विया कयईं। गाद जी स्त्री पंहिंजे नाठी रचक खे चयो त अहिड़ी का तजवीज़ कर जंहिं करे मूंखे पुटु थिए। सतूती बि पंहिंजे पतीअ मां संतान थियण जी इच्छा कई। तॾहिं रचक रखेश्वर पंहिंजी ससु ऐं स्त्री ॿिन्ही लाइ संतान थियण वास्ते यज्ञ करे बचियल सामग्रीअ मां 2 हिसा करण लाइ गंगा जे किनारे ते हलियो वियो। तॾहिं संदसि ससु पाण वारो हिसो, जंहिंखे संस्कृत में चर चवनि था, बदिलाए धीउ खे ॾिनो ऐं उन जो चर खणी पाण खाधो। तॾहिं रखेश्वर घर अची पंहिंजे तप जे बल सां इहो हाल ॼाणी वरितो। तॾहिं पंहिंजी स्त्री सतूतीअ खे चयाईं त तोखां ॾाढी चूक थी, जो पंहिंजी चर माता खे ॾेई उन जी पाण खाधई। तंहिं करे तुंहिंजो पुटु ॾाढो विख्य ऐं क्रोधी पैदा थींदो ऐं तुंहिंजो भाउ वॾो धर्मात्मा ऐं ब्रह्म ज्ञानी पैदा थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी उन वेनती करे चयो त हे महाराज, तव्हां को अहिड़ो उपाउ करियो
जीअं मुंहिंजो पुटु क्रोधी न थिए। तॾहिं रखेश्वर ॿियो मंत्र पढ़ी पंहिंजी स्त्रीअ खे चयो त तूं धीरज रख, तो मंझां ज्ञानी ऐं धर्मात्मा पुटु पैदा थी तुंहिंजो पोटो बली क्रोधी थींदो। सो सतुतीअ मां जमदगन रखेश्वर वॾो महात्मा पैदा थियो। उनखे रेखा नाले स्त्रीअ मां 4 पुट पैदा थिया। उन्हनि चई मां सभिनी खां नंढो परशुराम, जो स्वयं पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार हो, जंहिं पापियुनि ऐं अधर्मी खत्रियनि खे 21 दफ़ा मारे उन्हनि जे कुल जो नाश कयो हो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे सुखदेव जी, खत्रियनि अहिड़ो कहिड़ो अपराध कयो हो जंहिं करे परशुराम उन्हनि खे मारियो हो। तॾहिं श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जमदगन रखेश्वर परशुराम जी माता रेखा सां शादी कई हुई ऐं सीता नाले रेखा जी भेण सहस्रार जिन सां शादी कई। ऐं सहस्रार जिन 7 दीपनि जो राजा अहिड़ो प्रतापी हो जंहिं वटि 8 सिद्ध ताबा में रहंदा हुआ ऐं हू कर्म ऐं धर्म पंहिंजो रखेश्वरनि वांगुरु रखी हवा वांगुरु खनसात में हर के हंधि वञण जी सुमर्थी रखंदो हो। सो हू पंहिंजूं 1000 स्त्रियूं वठी नर्मदा नदीअ में जल विहार करण लाइ वियो ऐं उन पंहिंजी 1000 भुजाइनि सां जे उन तप करे हासिल कयूं हुयूं, तिन सां नर्मदा नदीअ जे पाणीअ जो वहन रोकियो। सो उहो पाणी उबतो वई जिते रावण वेठो हो उते अची गॾु थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 15 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।